हां ॾाढो हाँ भाई हाणे ॿुधायो केर केर छा छा पीअंदा कोल्ड ड्रिंक हां 5 कोल्ड ड्रिंक्स खणी चाय पैक जल्दी हां मी इधर आइए मजनू के कन न जन लैला के इश्कन तो कयो न टोक्यो राजा मुनीर अहमद असा जो दोस्त है बल्कि तमाम प्यारा दोस्त है इंजो भी तो प्यारा दोस्त तू ऐसो है चलोड़ू भी न भेणी तो चले न नरगिस प्लीज अस्सलाम वालेकुम मुखे सेठ खालिद सां ॻाल्हाइणो आहे वालेकुम अस्सलाम जी मां खालिद थो ॻाल्हायां तव्हां केरु आहियो साईं सेठ साहब मां राजा मुनीर अहमद आहियां कुछ ॾींहं अॻु ओह राजा साहब मूंखे ॾाढो इंतज़ारु हो तव्हांजी फ़ोन जो तव्हांजी तबियत ठीक हुई न हा हा तबियत त बिल्कुलु ठीक हुई पर साईं मूंखे ओचितो अहिड़ी हालत में कैनेडा वञणो पियो जो मूंखे पंहिंजी मीटिंग जो वक़्तु न ॿुधाए सघे साईं इन लाइ मूंखे माफ़ कंदा शर्मिंदो न कयो राजा साहब बहरहाल मूं तव्हांजी फ़ोन जो घणो इंतज़ारु कयो भला हाणे छा प्रोग्राम आहे मीटिंग बाबति साईं थोड़ी देर थी आहे जो एयरपोर्ट तक घर पहुतो आहियां कम जी ख़बरचार वठी तव्हांखे सुभाणे मीटिंग जो टाइम ॿुधाईंदुसि ख़ातिरी रखंदा ख़ैर आहे राजा साहब उहे कारोबारी साख त तव्हांजी मशहूरु आहे बहरहाल पोइ मां तव्हांजी फ़ोन जो इंतज़ारु कंदुसि ठीकु आहे पोइ हींअर ख़ुदा हाफ़िज़ थैंक यू राजा मुनीर अहमद साहब कैनेडा वञण लाइ ट्रेन जी क्लास जो टिकट केतिरो आहे अहमद छो अमी बस ते विया हुया छा भाई बहरहाल मीटिंग तमाम जल्दी थींदी ठीक है ना हेलो मिस चागली हाउ आर यू फाइन ॾाढी पढ़ाई पई हले भला हिन साल पास थियण जो इरादो आहे हाँ आहे अच्छा माना हिन साल पढ़ाई ॾाढी पई हले शौक़ सां चङो यार ॾाढियूं अजीब छोकिरियूं आहिनि खिलणियूं आहिनि पर मिलणियूं न पढ़ाईअ में ॾिसी केॾियूं होशियार आहिनि एंड ऑलवेज रेगुलर टू देयर क्लासेस बाबा अमीर घर जूं आहिनि गाॾीअ में अचनि ऐं गाॾीअ में वञनि पोइ छो न रेगुलर हूंदियूं ईअं कोन्हे गाॾियूं त घणनि वटि आहिनि ऐं वरी मेडिकल में त जहिड़े तहिड़े जी जाइब कान्हे हीअ छोकिरियूं असुल तबियत जूं ई सुठियूं आहिनि सुठियूं भली हुजनि यार पर पंहिंजो था पाण खे लिफ्ट न आहे त पोइ खणी कहिड़ियूं बि हुजनि अड़े शिकिल बि लिफ्ट जहिड़ी बरकला वञी का पाण जहिड़ी गोल में आहे तूं त यार पाण खे अलाए छा सम्झंदो आहीं कहिड़ियूं विकिरियो पवनि तो मथां उॾामंदे हरू भरू पाण खे चॉकलेट ई न सम्झंदो अड़े हू वञी घर बि पहुतियूं अवी अञा या गहपी कोन था छॾो सिखो इन्हनि खां सिखो छॾ यार कंहिंखां सिखंदासीं हींअर अञा ट्रपलेचर ॿुधी कन ई डॿा थी विया आहिनि लर्न फ्रॉम क्रेडिट टू ग्रेव लर्न इट हुननि मां हिकिड़ी छोकिरी मालिक बि मुलाज़िम आहे अच्छा ॾिसण में त ईअं कोन थो अचे तॾहिं त चयमि त सिखो इन्हनि खां सिखो हुननि जो पाण में कुर्ब ऐं सुलूक केॾो मिसाली आहे ॿुधई में इन खपे लिफ्ट हलो यार बोर था करियो
और कोन था करियूं वो बल्लर ॾिठो अथई तॾहिं पंध करण ते दिलि थी अथई अचई तो सुरैया अची तॾहिं मुंहिंजो अचण जी हिम्मत ई कान थींदसि जिते किथे वाछू टेड़े बीठो आहे सुरैया खे त परे खां ॾिसे परे खां छिक जो अचे इन खां अॻिते न चुरे न पुरे जिम न त वेझो न ईंदो शाबाश हुजेसि दग जलण त न विसारियो अथईंसि कीअं सुरैया हाणे ॿुधाए केॾी महिल अची थी मूं वटि बस मानी खाई पोइ न बाबा न थोरो रेस्ट बि करण न ॾींदे छा रेस्ट ॿुधाई कान प्रोफेसर आगा छा पियो चए शेड्यूल अचणो आहे एग्ज़ाम जो ॾींहंनि ॿिनि में यार रात जो कुछ देर खां वधीक स्टडी कंदियूंसीं ठीकु आहे पोइ मां वञा पर शाम जो 5 वॻे खां अॻु न अचिजांइ सम्झई कम एट टी टाइम ओके बाय बाय तुझो वात गुलाब यार इन में को भी शक कोने सेठ ख़ालिद वॾी हलंदी पुॼंदी वारो माण्हू आहे ऐं चाचे जुमन जो ॿुधे बि ॾाढी थो हाँ चाचे जुमन जो पीउ सेठ वॾे मर्याद करीम बशीर ख़ासि मुलाज़िम हो ॾाढो एतबारो सेठ जो मथसि तुझो वात गुलाब हाणे वरी चाचो जुमन नंढे सेठ ख़ालिद जो मुलाज़िम हूंदे बि ॼण सॼे घर जो वॾो आहे पर तॾहिं बि न को चाचो जुमन खेसि को ग़लति कमु चए ऐं न वरी सेठ ख़ालिद को ग़लति कमु करे बेशक ॿई ख़ानदानी माण्हू आहिनि वरसाईंदा पर रंजाईंदा कोन तॾहिं बि असीं को ग़लति कमु कोन चऊं तुझो वात गुलाब अॻे भेरे चाचे जुमन खे चयमि पंहिंजे भाणेजे जे नौकिरीअ लाइ अबा सेठ ख़ालिद खे चई संदसि कपिड़े जे कारखाने में रखाए छॾे हाणे त सही हमरा जा ठठ आहिनि ओवर टाइम बोनस ऐं पघार बि चङो अथसि छोकिरो त ॾाढो ख़ुशि आहे भाऊ सेठ ख़ालिद खे दुआ थी मां जी ॾाढी का दाना औरत आहे सेठ करीम जे वफ़ात खां पोइ धंधे कारोबार जी समूरी सम्झ हिनखे बेगम साहब ॾिनी अथई हुनजे हिदायत खां बिना को कदम ई कोन खणी तुझो वात गुलाब माशाअल्लाह हाणे त सीमेंट कारखानो तयारु थी वियो अथनि सलाम वालेकुम वालेकुम सलाम वालेकुम सलाम भली भली आयो भली भली करे आयो भली भली करे आयो वियो वाह खुश चङो भलो ॿियो सभु ख़ैर आहे शुक्र आहे चाचा अवां जी दुआऊं आहिनि भला ॻोठ सभु ख़ैर आहे चाचा असुल सभु मज़े में आहिनि ऐं मीर मोहम्मद दर्जी त अवां लाइ ॾाढा सलाम ॾिना आहिनि हाय हाय मीर मोहम्मद जहिड़ा माण्हू किथे आहे मुंहिंजा बि घणा घणा सलाम चइजांइ हाज़ुर चाचा चाचा अवां ॻोठ अचो न वरी थी विया त एॾा मोही न कयो अथव हा हा ॾाढी तांग थींदी आहे कॾहिं कॾहिं पर ख़ैर सेठ साहब जे करे पर ख़ैर छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे हाणे ॻाल्हि हीअ आहे त तव्हीं भली आया जी आया बाक़ी कमु तव्हां वारो थियो पियो आहे I am satisfied with your report. पर तॾहिं बि कमु अञा नओं आहे तंहिं करे वधीक महिनत ऐं ध्यान जी ज़रूरत थींदी जी मामा तोखे अञा सीमेंट फैक्ट्रीअ खे घणो वक़्तु ॾियणो पवंदो जी मामा टेक्सटाइल मिल पंहिंजो क्रेडिट घणे वक़्त खां बरक़रार रखंदी अचे उन जी एडमिनिस्ट्रेशन ऐं क्वालिटी ते घणी नज़र रखणी आहे जी मामा डैडीअ जी यादगार आहे इहा मिल खाइण पोइ वरी अवां ई पे संभालियो आहे उनखे ऐं मूंखे बि इंडस्ट्री जी सम्झ अवां खां ई मिली आहे तंहिं करे इन मिल सां जज़्बाती लगाव आहे मुंहिंजो एंड आई बिलीव आई शैल हैव नो प्रॉब्लम इन योर प्रेजेंस मामा मूं कुझु स्टाफ वधीक रखण जो इरादो कयो आहे तव्हां महिरबानी करे हीअ फाइल ॾिसो ऐं मूंखे सलाह ॾियो हिननि में हीअ 2 माण्हू बि आहिनि जिन जी एड्रेस टंडे शमीर ख़ान जी आहे Yes, they are 2 in this list. We must be careful in this record. मूं अॻे बि तोखे इहा ॻाल्हि चई आहे त टंडे शमीर ख़ान जे माण्हुनि खां एहतियात रखणु ज़रूरी आहे मां सम्झां तव्हांजो मतिलबु मामा पर इहे माण्हू
ये माण्हू कॾहिं बि तोखे तकलीफ़ ॾेई सघनि था, धोखो करे सघनि था। जिते असांजा दुश्मन वेठल हुजनि उते जा माण्हू इरादो करे मोकिलियल थी सघनि था। जानू जी बच्चे खे न मुंहिंजनि किताबनि खे असुल हथ न लाईंदो करे। ॿियो केॾांहुं छोरो निथोरो इम्तिहान सिर ते अची बीठो आहे। किताब लफ़्ज़नि कान था। तूं त मां जहिड़ी आहीं तहिड़ी नहीं। मूंखे ख़बर आहे तुंहिंजे कॾहिं कुझु न चवंदी आहियां, पर आउं चवां थी ॿियो केॾांहुं छोरो अचे डेडी था जाऊं। अम्मा वरी छा थियो पुट? चयमि न त किताब गुम थी विया आहे, पर ॿियो केॾांहुं जानू? अरे अम्मा लभजी पवंदो किताब, केॾांहुं वियो हूंदो? हिते ई हूंदो तुंहिंजे कमरे में। आउं चवां थी जॾहिं सफ़ाई वक़्तु मुंहिंजे किताबनि खे असुल हथ न लाईंदो करे त पोइ ईअं छो थो करे? तूं त कॾहिं न चवंदी हिनखे, मूंखे ख़बर आहे। चङो अम्मा चङो, अचे त छिंभियांसि थी, बसि ख़ुशि। तूं न चइजां समी। अॼु आउं जेसी डेडीअ खां हिनखे लकुड़ सां न कुटाईंदसि तेसी मानी न खाईंदसि, बसि। छा थियो आहे पुट? डैडी अॼु मूंखे फ़ैसिलो करणो ई पवंदो। आउं चवां थी हिन जानूअ जे बच्चे खे अॼु जो अॼु मोटाए मोकिलियो, दफ़ा करियो। पर तूं इहो त ॿुधाए त हुन आख़िर अहिड़ो कहिड़ो ॾोह कयो आहे जो किताब को गुम थी वियो अथसि, लभेसि नथो। किताब ॿियो बची वेंदो पुट, हर भरू एतिरी ॻाल्हि ते खणी पाण खे हलाक कयो अथई पुट। डैडी आउं चवां थी अॼु हिन छोकिरे खे लकुड़ सां एॾी फे कढो जो जाम यादि रखे। नॉनसेंस। अरे मुंहिंजी अमड़, छो थी हिन उमिरि में पंहिंजे डैडीअ जे गिचीअ में खून विझराई पुट? चङो हेॾां वे शाबाश, हेॾां हरू भरू एॾी चिड़ न धारबी आहे पुट। शेड्यूल अचणो आहे डैडी, हिन ई हफ़्ते शेड्यूल अचणो आहे। असांखे ॾींहुं राति तयारी करणी आहे। किताब ई न हूंदा त पोइ? पर आउं चवां थी हिन जानूअ जे बच्चे खे त मुंहिंजनि किताबनि खे असुल हथ न लाए। ही फोटो ॾिसण लाइ मुंहिंजा किताब खणे थो। कल्ह बि सर्जरी जो हिकिड़ो बुक किचन में पियो हो। अमाशी ही किताब आहे या ॿियो तुंहिंजे पंहिंजे विहाणे हेठां मिलियो आहे? अरे लौंग फुटा किते में आऊं खड़े पियो अचा, लौंग फुटा किते में आऊं खड़े पियो अचा। गुला आई घर में आऊं भजंदो अचा। अरे गुला आई घर में आऊं नचंदो अचा। लौंग फुटा किते में आऊं खड़े पियो अचा। गुला ओ गुला छो भला कपिड़नि में ॿार घणो मूंसां तॾहिं छॾे अची। हा किथे कंध खे सट त कान आहे थी। गुला हेॾे ईंदे किथे गुलाब जो कंडो त कोन लॻो थिए, यानी कि नौरोज कटेंगे। छो भला अॼु अंदरां निकरण में देर छो की? ॾिस न देर बरोबर थी आहे, पर एतिरी बि कान थी आहे तूं कावड़जी पई। छो न अॻे त परे खां ई मुंहिंजी झेर जो आवाज़ ॿुधी अॻे ई निकिरी अची बीहंदो है। ईअं बरोबर थियो हूंदो गुला, पर ॾिस न अॼुकल्ह मौसम बदिलजे पियो। हवाऊं गंद किचरे दूहे जे करे सॼो माहौल गंदो थी आहे, यानी ऑल थिंग नॉटिंग डाइटली ने। अलाए छा पियो चवीं? हाणे हवा जो रुख बदिलजे पियो त तुंहिंजी झीर जो आवाज़ बि कननि ताईं पहुतो आहे, पर इहो सबक़ त मूं तोखे अॻे भेरे बि ॾिनो।
अरे हाणे छॾ खणी चङो चङो लोंगा हाणे कपड़ा सारे वठ मूंखे देर पई थी ए कपड़ा सारिया पिया न तूं घबराए छो थी ऐं पाण करे रखी छॾींदुसि जेकॾहिं को रहिजी पियो न त तोखे पाण ॿुधाए छॾींदुसि न बाबा न हिकिड़ो नंग भेट ॾिस पंहिंजी चोपड़ी सां पोइ बदल न आहियां अहिड़ी धोबड़ यानी कि ड्राई क्लीन गर्ल हा धोबड़ आहियां धोबी थी आहे ॿियो केरु आहे ॾिस तोखे लौंग फोटे जो कसम आहे गुला तूं कॾहिं बि ठटे वारे पासे न वञिजे गुला तूं कॾहिं बि बंबोर वारे जबल ॾांहुं मुंहुं न कजे पर लोंग ही अॼु तूं कहिड़ी ॻाल्हि पियो करीं हाय अॼु मूंखे धोबे जी उहा अज़ीम धी यादि पई अचे जेका जबलनि ॾांहुं रुली मुई पर आऊं त गुला आहियां ससी न आहियां हाणे वेह कपड़ा सार मूंखे देर पई थी हाणे वेह कपड़ा सार मूंखे देर थी थिए ॾाढी जल्दी थी तरसंदीअ कोन है न 8 कमीसूं मर्दाणियूं 8 सलवारूं 4 चादरूं बिस्तरनि जूं 6 टोआल पूरा आहिनि न चङो त हाणे आऊं हलां थी बोला तूं वञी पई छा हा लोंग बोला ने करे तरसी पई त ॾाढो सुठो हो चङो तूं नथी तरसी त भला केॾां विया अचे वठ लौंगा फोटा चुप तो की दिमाग ते नींद चढ़ी वई आहे ॾाढी बुरी बीमारी आहे या ओहो नॉर्मल टेम्परेचर खां सॼियूं सारियूं 50 डिग्रियूं घटि वेरी सीरियस डेंजरस केॾी न ज़ालिम आहे केॾी न मिठी निंड हुई मिठी निंड हुई हिकु दफ़ो कंहिं इंसान जे दिमाग़ ते निंड चढ़ी वञे न त पोइ हुनखे लहण ॾाढो ॾुखियो थो थिए चङो हाणे चांहि जो बेल ॾे त चांहियूं घुरायूं लौंग मोटा खीसे में आओ खड़े पे बच्चा ओहो think of the devil is there thank you अरे लौंगा जी तू त पक्का सा शैतान आई ॿियो न तरे हींअर चांहि लाइ तोखे बैली ॾिनमि पए त तूं हाज़िर थी वई शैताना वांगुरु ईंदे ॾिठो त यकदमि चांहि जो पाणी चुल्ह ते रखी छॾियो जाने के अर्जेंट हार्ट वाटर चङो चांहि ॾे बस हाणे तूं वञ हाणे बड़ा पढ़ाई शुरू कयूं हाँ कयूं हूं फार्मूलाज़ वारो किताब खणी आ वेट अ मिनट वरी छा थियो अगला पंहिंजे क्लाइंट खे फोन करे वठां हाँ
आयो अस्सलाम वालेकुम सेठ साहब आए साईं आऊं राजा मुनीर मथो ॻाल्हायां हा सॼो सॾे वठो थैंक यू सर 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 अवां जो कॉल आहे न न मुंहिंजो मतिलबु आहे अवां जी टेलीफोन आहे केरा ओ राजा मुनीर अहमद साहब आहे ये तो मूंखे खाल साहब सां ॻाल्हाइणो आहे ज़रूरु राजा मुनीर अहमद ठीक है हेलो वालेकुम अस्सलाम राजा साहब खुश आयो तबीयत ठीक है अल्हम्दुलिल्लाह करम आहे मौला पाक जो अभी खुश आयो खालिद साहब शुक्र आहे रब पाक जो दुआउनि बुजुर्गनि जूं राजा भला हाणे कॾहिं था ज़ियारत करायो साईं इन लाइ त फोन कई अथमि अव्हां खे अॼु त ख़ैर ॾींहुं पूरो थी वियो सुभाणे परीहं जॾहिं चओ शाम जी चांहि गॾिजी पीअंदासीं राजा पोइ ठीकु आहे सुभाणे था गॾिजूं पर इवनिंग छो राजा साहब जेकॾहिं तव्हां मुंहिंजे ग़रीब खाने खे शरफ़ बख़्शींदो त गॾिजी डिनर कंदासीं वधीक जीअं अव्हांजी मर्ज़ी साईं डिनर जे तकल्लुफ़ में छो था पओ जेकॾहिं डिनर जो वक़्तु कढो ई था त पोइ मूं वटि ई खणी था रखूं डिनर राजा साहब कहिड़ी ॻाल्हि था कयो तकल्लुफ़ कहिड़ो आहे हिन में डिनर ई त आहे तव्हां वटि या असां वटि न बसि हाणे ईअं कयो न तव्हां सुभाणे तकलीफ़ फरमाए करी मंज़िल ते अचणु फरमाईंदा ठीकु आहे आउं फोन करे हाज़िर थी वेंदुसि जी हा हा इहो 8 खां 8:30 ताईं ठीकु रहंदो न साईं माशाल्लाह पोइ सुभाणे गॾायूं खुदा हाफ़िज़ I can't understand आशी आखिरी एक्टिविटी केस ताईं जेसि ताईं हले अॻे पोइ ॾिसबो